अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 13 फरवरी। अॼु 13 फरवरी आहे ऐं मां पंहिंजे व्लॉग जी स्टार्टिंग कयां थी। टाइम थियो आहे 9:15। अॼु सवेर खां शुरू थी कयां। इलाही सारा अॼु कम आहिनि, ॾाढो मसरूफ़ ॾींहुं गुज़रंदो। सो ही कुझु कपिड़ा आहिनि जेके चैरिटी जे सिलसिले में आयल आहिनि मां वटि। इन्हनि खे कंदमि मां पैक। अलॻि अलॻि आहिनि ऐं कुझु असां पाण बि कढिया आहिनि, तारीख़ जा आहिनि, कुझु ॿिए हंधा आया आहिनि, त इहो बैग कढी त इन में मां सॼा बंदि करे रखंदमि ऐं उन खां पोइ कमु कंदमि कंटिन्यू। ऐं कल्ह फ्राइडे ते मां कुझु रिकॉर्डिंग कई, प्लांट्स खे साफ़ु कयो, कुझु कमु कयो, त तेसिताईं तव्हां उहो बि क्लिप ॾिसी वठो। अॼु आहे जुमो ऐं जुमे जे ॾींहुं मां ही नमाज़ खां पहिरियों हिननि ॿूटनि खे वॉश कयो आहे ऐं सभु माशाल्लाह ॾाढा साफ़ु सुथरा ऐं फ्रेश था लॻनि। ऐं हेॾां बि हिन पासे बि हिननि सभिनी खे धोतो अथमि। मिटी बर्दाश्त न पई थिए एॾनि ॾींहंनि खां। मूं सोचियो अॼु व्लॉग बि नथी ठाहियां त घटि में घटि मां हिननि खे थोरो साफ़ु कयां। ऐं हिते ॾिसो हिन रेक तां मोस्टली मां प्लांट्स लाहे ऐं हिते रखिया आहिनि। हिननि खे हाणे मां धोईंदमि। हीअ कुंड वारा सॼा धोई चुकी आहियां। सो अॼु जी मुंहिंजी जुमे जी इहा कारकर्दगी आहे। उन खां पोइ ॾिसां थी, अगरि रेक अॼु ई साफ़ु थियो त इहो शेयर कंदमि, न त सुभाणे साफ़ु करे इहो तव्हां सां शेयर कंदमि। रेक मां ख़ाली करे छॾी छो त ॾाढी मेरी थी वई ऐं ख़ासि तौर ते हे जेका हालत आहे, बसि छा कयां, हिन जो कोई हल न आहे। मूं वटि त कोई हल न आहे। बहरहाल फ़िलहालु मां इन ख़फ़े में पवण बि नथी चाहियां। सो सभु शयूं लाथियूं अथमि, सभु शयूं हेठि कयूं अथमि ऐं उनखां अलावा हिननि जी हाणे चङी तरह सां सफ़ाई थींदी। ॿ हेठि डंबल्स पिया आहिनि। अली ऐं तारीख़ जूं पुराणी निशानियूं हूंदी हुई जॾहिं उन्हनि खे जुनून हूंदो एक्सरसाइज़ करण जो। सो हाणे मां इहे रखंदी आहियां। कॾहिं कॾहिं मूंखे कंहिं शइ ते वज़न रखिणो हूंदो आहे त मां यूज़ कंदी आहियां। सो हाणे हिन जी सफ़ाई कंदमि ऐं हिते ही सॼो दुकानु आहे। परियों हिकिड़ो रेक धोई विधो अथमि। हीउ पुराणो रेक आहे। सफ़ा जो जेको आहे रंग लहे थो, ज़ंग बि लहे थो। सो पर बहरहाल ठीकु आहे, छो त हिते हिन कुंड ते पियो हूंदो आहे न, त हिते बारिश जो हर वक़्तु इम्कानु हूंदो आहे, त लाज़मी बारिश पवंदी आहे हिन जे मथां। सो हिनखे फ़िलहालु चेंज करण जो कोई इरादो कोन्हे। हाणे ॾाढो गंद फैलिजी वियो आहे ऐं ॾाढो कमु फैलिजी वियो आहे। सो हिनखे हाणे वाइंड अप कयां। सो हे आहे मुंहिंजी सॼी हितां जी डेकोरेशन। सेकी पई आहियां 2 कलाक पूरा मां, यानी हिननि खे बि ऐं प्लस हुन पासे बि, उहो बि सॼा वॉश कया अथमि ऐं सवाइ हुन मथे जेके हैंग थियल आहिनि उन्हनि जे, बाक़ी सभु वॉश कया अथमि। ऐं तव्हांखे पाण चेंज नज़र ईंदो। अच्छा, शयूं मां चेंज बि कयूं आहिनि न, सेटिंग शयूं त साॻियूं आहिनि, सेटिंग चेंज कई आहे। हे 2 बॉल, हे मुंहिंजा ॾाढा फेवरेट बॉल हूंदा। हिननि में पइजी विया क्रैक्स, तव्हां ॾिसी बि सघो था, हिते क्रैक नज़र थो अचे, हिन में बि क्रैक आहे। त हिननि खे मां यूज़ करे छॾियो पंहिंजे प्लांट्स जे लाइ। कुझु अर्सो हलंदा, जेसिताईं हलिया, जॾहिं सफ़ा भॼी पिया त लाज़मी हर शइ फ़ानी आहे, उछले छॾींदमि। ऐं उनखां अलावा हीअ सभु नंढा वॾा। अच्छा, हिनखे मथे रखियो अथमि, हे हेठि शेल्फ में पियो, हुनखे मां मथे कयो वॼा वॼा। हे ॾिसो, हिन जा हे ढेर सारा बचा हाणे निकिरंदा, बहार शुरू थियण वारो आहे, बसि सम्झो त थी वियो। ऐं हीअ अलाह जी कुदरत ॾिसो न, हीअ हिकिड़ी स्टेम कटे मां रुॻो हिन में हई आहे, त हिन में पाणी में हिन में बि गुल था निकिरनि। सो बसि अलाह ॾाढो महिरबानी आहे। मूंखे फिक्स कयां। ऐं उनखां सवाइ हीअ मुंहिंजा कटआउट्स आहिनि। हे बोतलूं वोतलूं सभु हर शइ धोई पोई हिन मां मुंहिंजो हिन मिनिएचर गार्डन मां थोरो मुंहिंजो दिलि भरिजी वियो आहे। हिन जो अलाए छा कंदमि मां, बाक़ी हिते सभु। सो ॾाढो मूंखे अॼु मज़ो आयो, इंजॉय कयो, थकिजी इलाही पई आहियां। ऐं हाणे थियो आहे 1 ऐं खुतबो हली रहियो आहे जुमे जो। हाणे मां वेंदमि, विंजंदमि ऐं हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे ॾेखारियां। हिननि खे अञा मां वॉश न कयो आहे, हिनखे 2 टे ॾींहं पहिरियों कयो हो। सो ही हाउसिस, ही मुंहिंजा स्टोन पेंट थियल आहिनि, त इहे मां हिन कुंडीअ में रखी छॾिया। हूअं बि मुंहिंजा प्लांट्स में ई पिया हूंदा हमेशह खां, जॾहिं खां पेंट कया, वरी विच में हटाए छॾिया। हिते ई पिया हूंदा, पर पोयां हूंदा कंहिंखे नज़र न ईंदा, त अॼु मां हिनखे साफ़ु करे हिन में हयो आहे। सो हाणे विंजंदमि, वञी नमाज़ पढ़ंदमि। सही आहे, मां तुंहिंजी नीड सम्झी वियमि। असां हिनखे कंहिंजे बि घर में हिकिड़ो सुठो आलीशान कमरो ठाहे रखंदा, हाणे रहो कंहिंजे बि घर में सॼी ज़िंदगी मां। हलो, असां वञूं था मेट्रो ते ऐं कुझु सामान वठिणो आहे ज़रूरी, चांवर वठिणा आहिनि, त उन लाइ उखाई मार्केट बि वेंदासीं। ऐं अलाए छा मेट्रो में त अंदरि जेको आहे वीडियो भरण जी इजाज़त कोन्हे का, पर हाणे रस्ते जी थोरी घणी भरूं था ऐं असां कचहरी बि कंदा था वञूं ऐं जेको पंहिंजे कम ते बि वञूं था। मना कंदा
फोटो कढो ॾाढी ज़बरदस्त थी लॻनि बोतलूं हसीन डिनर सेट छा खपे फ्लेमिंगोस आ रही है अहिड़ी असां वटि इलाही न आहे 76 इहा शइ न आहे पर माना इहे न न इलाही था आहिनि छॾिस माना न विधासीं न थैलीअ में सो असांजी ट्रॉली अची वई आहे ॿाहिरि ऐं हाणे असां ॿाहिरि निकिरी मां विडियो बि भरियां थी ऐं असां सामान जेको आहे इहो हाणे शॉपर्स में विझंदासीं ऐं पोइ रवाना थींदासीं अलाए कहिड़े पासे तारिक वियो आहे हिते मोबाइल जी दुकान ते कुझु कमु अथसि ऐं असां जेको ॿाहिरि हिते वेट था कयूं ऐं थोरी सोचियमि त हिते विडियो बि भरे वठां ॾाढो मज़ो ईंदो आहे मूंखे हिते अची यकीन कयो दिलि ख़ुशि थी वेंदी आहे क़ीमतूं बि एॾियूं मुनासिबु आहिनि जो हर को अफोर्ड थो करे सघे कहिड़ो कमु अथई हलो भाई के ॾाढी सारी वॉशिंग मशीन होती है ये दुकान लाइ वरिती सॼे खानदान में वॉशिंग मशीन विराईंदा और टीवी भी आहे मतां के ॾाज वेंदो हा पोइ ईअं 2-3 शयूं हूंदियूं त इहो ॾाज थी सघे थो ऐं तोखे यादि आहे उहो तुंहिंजो अलाए कहिड़ो बोरी हुयो दोस्त जंहिं मूंखां कुशन्स ठाराया हुआ उन्हनि जी फैमिली में कोई ॿार ॼायो हो त हुननि गिफ्ट में हर कंहिंखे हिकिड़ो हिकिड़ो कुशन विरायो हा तूं यूनिवर्सिटी में पढ़ंदो ऐं तुंहिंजे थ्रू ई अलाए मूंखे हाणे नालो यादि नथो अचे इसरामा हा ऐं हुन डिज़ाइन बि छोकिरे पाण सिलेक्ट कया मुंहिंजे उन तां पेज तां खणी उहो फोटो मूंखे मोकिलियईं त हे असांखे हेतिरा हर डिज़ाइन मां खपनि उहे ॾाढो सारो उहो हिकिड़ो वॾो आलीशान ऑडर हुयो जेके मां इंजॉय कयो ऐं हुननि खे यूनिक आइडिया आयो त भई हे ॿार ॼायो आहे असांजे घर में त जेका बि हुननि उते ख़ुशी वुशी कई जेको अचे पियो त उन्हनि खे फैमिली खे कुशन पिया ॾियनि मूंखे आइडिया वणियो ॾाढो यानी कम जी शइ हुई न जेको बि खणी वेंदो यूज़ कंदो ऐं हैरान बि थींदो ख़ुशि बि थींदो कंदो अजरक में त मरून ब्लैक वाइट सभु अची वेंदा न हिन तां तव्हांखे मां नंढे हूंदे ॾाढा कपिड़ा पाराया आहिनि हिन चेज़ब तां हिते एॾो हे खुलियल एरिया हूंदो न हीअ पुल हूंदी कुझु बि न हूंदो ऐं एॾो वाइड हूंदो सॼो ग्रीनरी हूंदी एॾो ख़ुशि थींदासीं सन्नाटो ई हूंदो ऑलमोस्ट हिते रिक्शा बि क़िस्मत सां मिलंदी आहे स्ट्रीट फूड सिंधीअ में चवंदासीं गिटी खाधो ज़रूरत नाहे कुझु बि चाट ऐं स्ट्रीट फूड खाइण असां वञूं था ओखाई मार्केट चांवर वठणु हमेशह असांजा चांवर उतां ई ईंदा आहिनि अलाए छो मूंखे हाणे उतां खां सवाइ ॿिए कंहिं जाइ जा चांवर नथा वणनि मूंखे हमेशह इहो ई लॻंदो हो त छो त हिन ते मां हिकु दफ़ो वई बि हुयमि हिन वटि बि डिस्पोजेबल प्लेट्स ऐं ॿिया था आहिनि माना मूंखे पब्लिसिटी करणी आहे छा कयो न तव्हां चओ न हे सुठा चांवर हितां पैसा मुंहिंजे पर्स मां खणना हे आहे अंदरि हूंदो पहिरियों दुकानु इहो हाणे हिते शिफ्ट थी वियो आहे नालो छा ॿुधाई कराची अस्करी मार्ट कराची अस्करी मार्ट चांवर एॾा सुठा अथसि जंहिंजी हद न ऐं घणे किलो वारा आहिनि तकरीबन 1400 में मिली वेंदा 140 हा 140 रुपया किलो हूंदा आहिनि चांवर जेके असां वठंदा आहियूं ऐं हू अंदरि सोढ़ियुनि घिटियुनि में हूंदो इहो दुकानु हाणे हिन ॿाहिरि कढियो आहे मां ॾाढी ख़ुशि थी थियां
हे असां आहियूं सचल ॻोठ में ऐं असां उखाई मार्केट ताईं आयासीं त वरी सोचियोसीं हिते असांजे माइटनि जो घर आहे त उन्हनि वटां थोरो थींदा वञूं ऐं ॿिया माइट अगरि ॾिसनि त मां उन्हनि जे घर न आई आहियां त प्लीज़ माइंड न कजो। असां बिना प्लैनिंग बिना प्रोग्राम जे अचानक सां सोचियोसीं त हेॾा थींदा था वञूं, सो हाणे असां वञूं था। असां हिते बीठा आहियूं रस्ते में ऐं मुंहिंजा 2 चटोरा ॿार बिरयानी खाइण था चाहिनि। अच्छा हा त पोइ मां तव्हांजे करे थी खावां न, न त घर में पचाए तव्हांखे चॉइस न, पोइ मां पंहिंजे लाइ अकेली त हाणे घर वञी कोन पचाईंदमि न, केरु पुॼंदो हिकिड़े माण्हू जे लाइ। तंहिंजे करे जेको आहे मां बि पंहिंजे लाइ बिरयानी घुराई आहे। सो अॼु लंच जेको आहे असांजो इलाही अरसे खां पोइ ॿाहिरि हंधि खाधो आहे। इहा असांजी सूरत हाल, घर वञी मानी कोन पचाईंदासीं ऐं हितां वठी था वञूं, खाईंदासीं घर वञी। असां बीठा आहियूं हिते हिकिड़े काठ जे दुकान ते कारपेंटर वटि ऐं तारीख़ खे कुझु काठ जूं पटियूं थियूं खपनि त पर मूंखे बि हिते कुझु शयुनि जी लालच थी वई आहे अचानक सां। जीअं ख़ासि तौर ते हे नंढड़ा स्टूल सोचां थी न पुछांसि थी क़ीमत, हे मां पंहिंजे प्लांट्स जे लाइ वठां, मूंखे ॾाढा था वणनि बे इंतिहा। सो अॼु मां हीअ 2 नंढा स्टूल वरिता आहिनि। इरादो त मुंहिंजो इहो ई आहे त हिननि ते मां प्लांट्स रखंदमि, पर ॾिसां थी त वधीक कीअं थी सेटिंग थिए। सो मूंखे ॾाढा पिया वणनि ऐं हिन महिल सांझी जी निमाज़ पढ़ी आई आहियां। राजी मानी में मां पचाईंदमि कीमे ऐं मटरनि जी बिरयानी। सो हे साण बसर कटिया आहिनि ऐं कमु मां कंटिन्यू कंदमि। सुबुह जो असां वटि नाश्ते ते अचिणा आहिनि कुझु महिमान, सो उन्हनि जे लाइ बि असां काफ़ी सारी तयारी जेका आहे राति जो करे छॾींदासीं ऐं मुंहिंजो सफ़ाई सुथराई जो बि गॾु कमु हले थो। ऐं कुझु शयूं जेके आहिनि असां जीअं अटो ॻोहिणु थियो, कुझु बसर वसर कटे मसाला ठाहे सभु रखंदासीं त जीअं सुबुह जो सवेर असांखे का मुश्किल न थिए। सो अॼु मां इलाही मसरूफ़ ॾींहुं गुज़ारियो आहे। कंटिन्यू जेको आहे असांजी क्लीनिंग बि हलंदी रही आहे गॾु ऐं जेको सामान वठी आयासीं उहो सभु टिकाणे हयो आहे हफ़्तो सफ़्तो करे तकड़ में। सो हाणे मां मोकिलायां थी तव्हांखां ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो। अॼु कचहरी नथा करे सघूं छो त टाइम घटि आहे। इंशाल्लाह वरी ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अला भाई।